मोहतरम उस्ताद मोहतरम मौलाना कुदरत अली साहब व दिगर उलमाए किराम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना वसय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व सहाबिहि अजमाइन। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिबरकति बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व कूनू मअस-सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम रऊफ़ुर रहीम। अरबी अर्श का व्यो मथे मेहमान रब जो थियो मथे। ई कौन ब्यो पहुंचो ते बलवलुला बिकमाली। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया खजुलमत दूर थी। लो मुल्क सारो नूर थी कसफत जात जमाली। औसाफुन जे जो बयान केड़ो करे आजिज़ ज़ुबान। बेशक मौला जी जो मदखा हसनत जमीन खुसाली। इदरीस जी सबके सदा आबा अदब ही तजाय। मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। सलाम अलैका या रसूलल्लाह। सलाम व सलाम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अवदल्लाहु ली माला आलम जो धड़ी कादिर पंहिंजी कुदरत सां क़ाइम कदीर। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो सारा सचो धड़ी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़े जोड़ जहान जी। जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार। हामी हादी हाशमी हो सरदार सरदार। सुने सहाबन सतमी मज मस्जिद मणियादार। चनाई चौधार बयाए कांदा हबीब सी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। होया है कांदा हबीब सी मुहिब मिठा मन चार। सिद्दीक सदक में इसंद सियार वार। उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार। आदर पैजी कुदरत जार गया अली से करार। होया बूती जनसार हसन मीर हुसैन होया। मीरा शाह मदद कर मीरा शाह मदद कर अजीयों की वेर। लिल्लाह लग लतीफ चे हर पासी अदे पेर औलाद अली शेर
दरगाह वार मुरीदन ते पीर मुंहिंजो बादशाह पीर मुंहिंजो बादशाह अजीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील दाता मुंहिंजी दिल खे नुज़रा साईं दलील आजिज़ थियस वलील रस बादशाह बगदाद जा सुने आला करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह बेकस में बाबा से बुलंद दुरूद शरीफ जो नजरान पेश करियो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व शफीना नबीना व सहाबी व बारिक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जमा सबूरी तवा मुजा वाकिफ आयो मां को वडो आलिम ना आया मां आया तालिबुल इल्म ए काफी दोस्त जेके वेठा नौजवान मुजा साथी न अल्हम्दुलिल्लाह मूसा गड पढ़ियल साथी जमा सबूरी मांखे एडो वडो खिताब या तकरीर ना करनी तवा जे आलो चंद नबुल चंद बयान महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सहबाज लामकानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी रजी अल्लाह तआला अन्हु ये जिंदगी जो बयान करनो है मोहब्बत से अकीदत से उनके समात कयो रब जी बारगाह में दुआ कयूं था त अल्लाह तबारक व तआला को गुनहगार के हक बयान करण ए उते अमल करण की तौफीक अता फरमाए ए बारी ताला पंहिंजे सुणे महबूब के सदके तवस्सुल से जलाल सगोरी के हक बुधण ए उन मथे अमल की तौफीक अता फरमाए आमीन मुजाहिद दोस्तों अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़ एहसान तबारी ताला असा या के सबनी के जेको गौसे आदम महबूब सुभान जी यारी शरीफ जी मजलिस में अचन की सआदत नसीब फरमाए अन बी गाली आए त अल्लाह तबारक व तआला जो ही पाक घर जिमे पा वेठा आयूं मस्जिद शरीफ में वेहण जी भी सआदत नसीब थी ई बड़ी गाल है अल्हम्दुलिल्लाह मुजाहिद दोस्तों सैयदना अब्दुल कादिर जिलानी महबूब सुभानी रजी अल्लाह तआला अन्हु की शान ए उन जो मर्तबो बुलंद वाला है मां जो ना चीज गुनहगार उनकी शान कदे बयान तो कर सके उनकी शान आला उन जो मर्तबो आला परगार आज चंद गाल तमाजे आडो पेश कया थो अल्लाह तबारक व तआला की बारगाह में दुआ है तबारी तआला उनके अमल की तौफीक अता फरमाए मुजाहिद दोस्तों ही आए यारी शरीफ चाहे यारी पाकदारी यारी शरीफ तो के एतराज करण वाला चुदा साईं तवा कंदा आयो यारी यो यारी किथा का साबित है यारी की कई किथा का साबित है तवा यो यारी शरीफ कंदा आयो ई किथा का साबित घर हारे एतराज वाला है त उनन के जवाब दीजो त ओ अंधा ओ एतराज करण वाला महबूब सुभानी दी यारी ते एतराज करण वाला बुध पेरी गौसे आजम की जिंदगी के पढ़ पेरी गौसे आजम महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जिंदगी रजी अल्लाह तआला जी जिंदगी के पढ़ो जेको एतराज करे तो उनके बुधायो त गौसे आजम जी जिंदगी के पढ़ो छा करो उनकी जिंदगी उन जो जेकी सीरत उनके पढ़ो मुजाहिद दोस्तों गौसे आजम एक तरफ अल्लाह जा कामिल वली हा तबे तरफ अजीम ताजर भी सिर्फ वली ना बल्कि विलायत सा गड पंहिंजे वक्त जा वडा ताजिर भी हा तिजारत करण वाला साबित तिजारत करण ई वलियन जी सुन्नत तिजारत व्यापार करण इयो नबियन जी सुन्नत आ असांजे आवाजे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सगोरा नबी सगोरा तिजारत फरमाइंदा हा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दो मरतबा मुल्क शाम की तरफ तिजारत के हवाले से बयान महबूबन तिजारत कई महबूब सहाबन तिजारत कई अल्लाह के कामिल वलियन तिजारत कई तिजारत करना ऐब ना है व्यापार करना ऐब ना है बल्कि अल्लाह के बानन ए अल्लाह के पाक वलियन ए नबियन जो तरीको आहे करना त गौसे आजम महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी हा वडा ताजिर तिजारत करण वाला किताबन में जिक्र अचे थो त एक मरतबा गौसे आजम महबूब सुभानी वेल हाफिज के शाम तिजारत का पा आया
ॾिसन त घर जे दरवाजे ते साहिल बीठो आहे, हिकिड़ो मंगण वारो बीठो आहे, हिकिड़ो साहिल ऐं घर खां आवाज़ आई त माफ़ी ॾियो, माफ़ कजो। बहरहाल पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी ॿुधो, महबूबन फरमायो त मां नथो चाहियां, मुंहिंजी दिलि गवाह नथी करे त को साहिल मां अब्दुल कादिर जीलानी जे दर मां खाली वञे, ई मुंहिंजी दिलि गवाह नथी करे। महबूब सुभानी छा कयो, पंहिंजनि शागिर्दनि पंहिंजनि मुरीदनि पंहिंजनि ख़लीफ़नि खे घुराए महबूब सुभानी फरमायो त आए शागिर्दो आए मुरीदो, तव्हां मूंखे सलाह ॾियो, मशवरो ॾियो त मां हिकिड़ो महीनो सॼो कमाइयां जमाओ करियां ऐं हिकिड़ी राति में ख़र्च करियां। हाणे तव्हां मूंखे अहिड़ो मशवरो ॾियो, सलाह ॾियो त आउं कहिड़ी तारीख़ खे मुक़ररु कयां त मुंहिंजे दर सां मुंहिंजे घर खां को साहिल खाली न वञे। मुरीदनि चयो साईं, ख़लीफ़नि चयो, शागिर्दनि चयो साईं तव्हां वटि इल्म ज़ाहिर भी आहे त इल्म बातिन भी आहे, तव्हां अल्लाह जा कामिल वली आहियो, तव्हां जेको बि वक़्तु या ॾींहुं या राति मुक़ररु कयो तव्हां वटि इल्म ज़ाहिर भी आहे, इल्म बातिन आहे, तव्हां जेको मुक़ररु कयो। महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी फरमायो त हाणे ॿुधो, हज़रत गौसे आज़म फरमाइनि था ॿुधो, जॾहिं हज़रत आदम आला नबी अलैहिस्सलाम जी जॾहिं तौबा क़बूल थी त ॾही जो हो राति यारी थी हुई, ऐं हज़रत नूह आला नबी अलैहिस्सलाम जी कश्ती जूती पहाड़ी ते रुकी अल्लाह जे फज़ल सां त ॾही जो हो राति यारी थी हुई। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट खां सलामती खां ॿाहिरि निकिता हा त ॾही जो हो राति यारी थी हुई, ऐं अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां पंहिंजे करम सां हज़रत इब्राहीम आला नबी अलैहिस्सलाम ते आग खे बाव खे आड़ा खे गुलज़ार कयो हो त ॾही जो हो राति यारी जी हुई, ऐं हज़रत मूसा आला नबी अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह सां हम कलाम थिया हा, अल्लाह सां कलाम फरमायो हो त ॾही जो हो राति यारी जी हुई, ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मदद वारनि खे अल्लाह ताला बचायो, फिरौन गरक थियो, फिरौन जा जेके बि साथी लश्कर वारा हा वो गरक थिया, बनी इस्राइल खे अल्लाह फिरौन खां नजात ॾिनी हुई, ॾही जो हो राति यारी जी हुई। करबला जे मैदान में इमाम अली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे हिक बच्चे खे जाम शहादत नौश फरमाए रहा त ॾही जो हो राति यारी जी हुई, ऐं इमाम हुसैन करबल जी धरती मथे दीन जे वास्ते शहीद थिया त ॾही जो हो राति यारी जी हुई। महबूब सुभानी फरमायो त ॿुधो, अॼु खां बाद जेको ॾही जो हूंदो राति यारी जी हूंदी, जेको बि साहिल मां अब्दुल कादिर जे दरवाज़े ते ईंदो त खाली सुभान अल्लाह। जवाब सगोरी अॼु जेको पाण यारी मनाए रहिया आहियूं न, हर महीने जी यारी अल्हम्दुलिल्लाह पाण हर महीने कंदा आहियूं जी बेशक माशाअल्लाह जेको खीर हूंदो आहे त हर माण्हू गौसे आज़म सां मोहब्बत करण वारो हर महीने जी 11 तारीख़ जो गौसे आज़म जी यारी मनाए थो। ही यारी किथां का इब्तिदा थी, किथां का शुरुआत थी त हर महीने जी 11 तारीख़ खुद महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज़ लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हर महीने जी 11 तारीख़ अल्लाह जी राह में फी सबीलिल्लाह खर्च कंदा हा, खैरात कंदा हा। अल्हम्दुलिल्लाह उनजा मञण वारा, उनजा नारे लॻाइण वारा, उनसां मोहब्बत करण वारा अॼु मनाए रहिया आहिनि, इंशाअल्लाह ताला क़यामत तक मनाईंदा रहनि। नाराए तकबीर, मदीने वाले नाराए रिसालत, नाराए हैदरी, सुभान अल्लाह। मदीने वाले ने एक मरतबा आवाज़ से बोला दुरूद शरीफ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। जवाब सगोरी तमाम मुझे वाकई आयो तासर गोठवारा मां बाहर जो ना है, हालांकि मुंहिंजी जुबान सिंधी भी ना है, मुंहिंजी जुबान उस्ताद मोहतरम के खबर सिंधी ना है, मां खबर मां आया ढाटी, मां
माफ कयो सिंधी न ठाए त माफ कयो पर गुफ्तगू कयूं था त अल्लाह ताला महबूब सुभानी जे सदके सां असां मिस्कीन जो नालो गौसे आजम दी मजलिस में अची वजे जिक्र करण वारन में अचे मकसद असां जो जिक्र करणो बहरहाल मुजाहिद दोस्तों हां सिर्फ तवा दे आदो एकड़ो नकुल पेश कंदुस बा उठा बा तवा का माफी वंदुस मुजाहिद दोस्तों किताबन में जिक्र करे तो अनवारुल बयान वारे लिखियो आ त एक शख्स हजरत महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी रज़ी अल्लाह ताला वट आयो एकड़ो शख्स की वट आयो चौके वट आयो अल्लाह ताला समझा कुछ एकड़ो शख्स गौसे आजम महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी वट आयो ए अची अर्ज कई त महबूबा मां अयादार मिस्कीन गरीब मां वट कुछ ना है न मुजी रोजी की बरकत है न मां वट कुछ ना है मां मिस्कीन और गरीब है हां गौसे आजम वट हली कहे चवे थो मां आया कर्जदार मां आया गरीब महबूब सुभानी के चवे थो त महबूबन छा फरमायो गौसे आजम उनके छा चयो फरमायो त बुधा तो जो घर किथे आहे केड़ी जगह ते आहे उन जो साईं मुझो घर आहे रस्ते में मुझो घर आहे दग ते रस्ते ते महबूबन फरमायो गौसे आजम फरमायो हां तो पंहिंजे घर वञी घर जे दरवाजे ते पर्दो लटकाई छ तवज्जो सां ॿुधजो ई ॻाल्हि तव्हां खे ॿुधाइण जो मक़सद आहे त गौसे आजम या अल्लाह वारनि अल्लाह जे प्यारनि छा पाके फरमायो आहे उन जो फरमान छा आहे उन पंहिंजी ज़िंदगी कहिड़े तरीक़े सां गुज़ारी बहरहाल गौसे आजम के छा फरमायो पंहिंजे घर वञी करे तुंहिंजे घर जो जेको मेन दरवाज़ो आहे उन जे मथे पर्दो लटकाए छॾ इहो हमरा रवानो थियो दिल में सोचे पियो त महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी वट वियो पर महबूबन न को वजीफो ॾिसो न का को तालीम ॾिनो सिर्फ फरमायो त वञी पंहिंजे घर जे दरवाजे ते पर्दो लटका पर हो सचो हो मोहब्बत वारो चई इन में को राज हूंदो बहरहाल हो पंहिंजे घर आयो ए घर अचण खां बाद उन पंहिंजे घर जे दरवाजे ते पर्दो लटकायो सुभान अल्लाह घर जे दरवाजे ते पर्दो चंद ॾींहं कोन गुज़रिया हा अञा त बारी ताला परवरदिगार उन जे रिज़्क़ ऐं रोज़ी में बरकत पैदा करे छॾी उन जा कर्ज़ दूर थी विया उन जी गरीबी दूर थी वई उन जी मोहताजी दूर थी वई ऐं हू खुशहाल थी वियो सुभान अल्लाह बड़ो खुश जो बेचारो वो गरीब मोहताज हो कर्जदार हो जदी उनजा कर्ज दूर था जदी उनजी गरीबी दूर थी जदी उनजी मोहताजी दूर थी तो बड़ो खुश ए खुश थियण खां बाद वो छाकर चंद तोहफा वरताई तवाफ का तोहफा जेके चूंदा आहिनि तोहफो वरताई आ तोहफो वठी हज़रत महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बारगाह में आयो अची करे चई महबूबा तव्हां वटि मां अॻु आयो हुअसि मां हो लाचार मिस्कीन कर्ज़दार हुयसि पर तव्हां मूंखे जेको ॾस ॾिनो न त घर जे दरवाजे ते पर्दो लटका मूं पर्दो लटकायो त मुंहिंजा कर्ज़ दूर थी विया मुंहिंजी तंगदस्ती दूर थी वई मुंहिंजी परेशानी दूर थी वई अल्हम्दुलिल्लाह हींअर मां ख़ुशहाल आहियां इहो तव्हांजे वास्ते तोहफ़ा वठी आयो क़बूल फरमायो पर हिकिड़ो अर्ज़ आहे त महबूब तव्हां न मूंखे का वज़ीफ़ो ॾिसो न तव्हां मूंखे का तावीज़ ॾिनो सिर्फ़ तव्हां मूंखे पर्दे लटकाइण जो चयो ऐं मूं पर्दो लटकायो त उन में बरकत अची वई महबूबा इन में राज छा सुभान अल्लाह इन में राज कहिड़ो हो पर्दे लटकाइण जे अंदर इन में राज कहिड़ो हो अल्लाहु अकबर हाणे गौर सां ॿुधजो ॿुधाइण जो मक़सद ए तवा बुधो बयान सजे वाक़िए जो मक़सद हां तवा जे आड़ो पेश थींदो उन शख्स अर्ज कयो त या गौसे आज़म महबूब सुभानी तवा मूंखे फरमायो हो वञी करे घर जे मेन दरवाजे ते पर्दो लटकायो मां पर्दो लटकायो त मुंहिंजी तमाम जेके तकलीफ़ूं हुयूं मुसीबत हुई बेबरकती हुई तमाम दूर थी वई पर महबूब इन में राज कहिड़ो इन में राज छा हो राज केड़ो हो गौसे आज़म फरमाई था महबूब सुभानी फरमाई था कुतुब रब्बानी फरमाई था ओ गौसे आज़म जा नारा लगाने वाला ओ गौसे आज़म दी यारी करने वाला बुद्ध त गौसे आज़म छा फरमाई था पीरान पीर दस्तगीर फरमायो फकीर गाल ही हुई
त तो जो घर हो दंग ते, तो जो घर हो रस्ते ते, उता का मानू गुजरदा हा त उता का के बेनमाजी भी गुजरदा हा। ए बेनमाजी की नजर तो जे घर में पूरी हुई, इन सबब सा तो जे घर की बरकत खत्म थी वई हुई। हियर को पर्दो लटकायो त बेनमाजी की नजर कोन पई जे सबब अल्लाह तोने तो जे रिज़्क में बरकत पैदा कई। अल्लाह अकबर। मुसलमान की आला ये पीर फरमान था, गौसे आजम फरमान था, महबूब सुब्हानी फरमान था। तब बेनमाजी की नजर अगर घर के अंदर पए तो उन घर की बरकत ही खत्म थी वने। तौबा अल्लाह अकबर। अगर सजो घर ही बेनमाजी हुजे तब छा हां गौसे आजम के वणन वारा आहियूं, गौसे आजम जी यारी सजाण वारा आहियूं, गौसे आजम जा नारा लॻाइण वारा आहियूं। पर गौसे आजम जा मुरीदो ॿुधो, गौसे आजम फरमाइनि था बेनमाज़ी जी नज़र अगर घर ते पए तो सॼो घर खाजो बेबरकत, उनजी रिज़्क रोज़ी में बरकत ख़त्म थी वञे थी। अल्लाह खां माफ़ी घुरूं था, अल्लाह माफ़ करे सॼा घर बेनमाज़ी। नमाज जो चऊं अल्लाह नमाज जो चऊं माण्हू खे बुरो थो अचे। अल्लाह अकबर। नमाज ते वेझो न आहिनि, इबादत ते वेझो न आहिनि, रोज़नि ते वेझो न आहिनि। असांखे खपे आसान, सिर्फ़ु क़यामत सुनाइण वारो मौलवी हुजे, बोलूं से सवाई तव्हां नमाज पढ़ो न पढ़ो। हाणे गौसे आज़म जा मुरीद आहियो सिधा जन्नत में हलिया वेंदा। अदा ई ॻाल्हि न आहे। गौसे आज़म ख़ुदि छा फरमायो, गौसे आज़म जी ज़िंदगी छा हुई, हदा के हली गौसे आज़म फरमाइनि था। महबूब सुब्हानी जो फरमान है तो अगर बेनमाजी मरे ना तो पीरान की फरमान का फतवा बयान थी। ये ना आयमन बयान वाले जेके बिया इमाम है, पांच चार इमाम है, उन्हनि जो फतवा अलग अलग है। पर गौसे आजम पीरान की खुद जो फतवा है, पीरान भी फरमान का अगर बेनमाजी मरे ना तो गौसे आजम फरमान का उनके मोमिनन जी कब्रिस्तान में दफन न करो। अल्लाह अकबर। गौसे आजम फरमायो मां ॿुधाइण वारो है, नाराज़ न थीजो। अगर तव्हां के नाराज़ थीनो आहे तो उन ते थीजो, शहंशाह है। मां सिर्फ ॿुधाइण वारो फ़कीर आहियां। खुद गौसे आजम फरमाइनि था, महबूब सुब्हानी फरमाइनि था अगर बेनमाजी मरी वञे तो उनके मुसलमान ए मोमिन जी कब्रिस्तान में दफन न करियो। अल्लाह अकबर। अब गौसे आजम जी महफिल सजाण वाला पेरी नमाज की अदा कर, छो तो क़यामत के दी पेरी नमाज की पूछा थी दी, पेरी नमाज के बारे में पूछो वेंदो। हशर में क़यामत में पेरी नमाज की पूछा थी दी। इन वजह से खुद भी नमाज पढ़ो ऐं पंहिंजी औलाद के नमाज पढ़ायो। ओ कलमा पढ़ण वारो आखिरत जी याद करो, आखिरत जो फ़क्र, आखिरत जो फिक्र जरूरी है। अज बा पंहिंजी मौत के इशारे छॾियो आहे, अज बा पंहिंजी क़ब्र के इशारे छॾियो आहे, अज बा क़यामत जो अज़ाब हशर जेको आहे सख़्ती उनके इशारे वेठा आहियूं। अगर पांखे पंहिंजी मौत याद हुजे हा, अगर पांखे पंहिंजी क़ब्र जो अज़ाब याद हुजे हा, अगर पांखे हशर जो अज़ाब याद हुजे हा त अज पां नमाज़ूं क़ज़ा न थियनि हा, महबूब जी सुन्नत क़ज़ा न थिए। अल्लाह ताला साहब भिटाई छा फरमायो, शाह साहब छा चवे थो, भिटाई चवे थो त फसासा फरमायो तो गुल करण गेल करण ही न कवा कर। भिटाई चवे थो तो नादान ओ इंसान तुरी दुनिया में अची मस्त थी वयो वई, दुनिया में अची करे तो पंहिंजी आखिरत के विसारे छॾियो, तो आखिरत के विसारियो, तो क़ब्र के विसारियो। पर शाह साहब चवे थो त गुल करण गेल करण ही न कवा कर कम मियां हिन मदन जो तो के वडो वहन तके नजान दुनिया जा। अज तू मस्त थियो वेठो है दुनिया में, ए दुनिया की दौलत के अंदर मस्त थी करे तो पंहिंजी आखिरत के विसारियो, क़ब्र के विसारियो, मौत के विसारियो। भिटाई चवे थो मियां हिन मदन जो तो के वडो वहन लाही गई अब्दुल लतीफ ते मथा हद नचम, लाहिंदई अब्दुल लतीफ ते मथा हडन चम, पोए गोरा कंदे गम जने विछड़ी हलंदे वड वठा। भिटाई चवे थो कर हल कारी रात सिधी पवंदी सुंज में, कर हल कारी रात सिधी पवंदी सुंज में, उठदे कुछदे कीन की नके लवंदे लात, ओ जेके वण चुना थई बात ओ गई अगियां। भिटाई चवे थो त वडा वण वणकार जा जित मींह वसन माकू, वडा वण वणकार जा जित मींह वसन माकू,
सुझांदियूं सैयद चए हाड़े सुभान अल्लाह वो जिते अंधियूं होता को उते रस्ता पर राह में ओ मुजाहदा जरूरी आहे पानाए तपा औलिया इकराम की जिंदगी ते हलो औलिया इकराम जो तरीके से हलो तो औलिया इकराम जो तरीको छा हो उनकी जिंदगी केड़ी हुई उन्होंने पांजी जिंदगी केड़े तरीके से गुजारी उन्होंने पांजी रातों उन्होंने पांजा दी केड़े तरीके से गुजारिया ई पांजे लाए जरूरी है अल्लाह तबारक व तआला मो मिस्कीन के माफ